अल्लाह ताला इंसान जे अफ़आलन ऐं आमालन ॾे न ॾिसंदो आहे, बल्कि अल्लाह ताला बाननि जी इरादनि ऐं नियतुनि ॾांहुं निहारींदो आहे। जेको अमल बानो करे थो उन्हनि अमलनि में बाने जी नियत छा आहे, उन्हनि नियतुनि मुताबिक़ उन्हनि खे अजुर ऐं सवाब अता फरमाईंदो आहे। जंहिं बाने जे अमल में जेतिरो इख़लास हूंदो, जंहिं बाने जे आमाल में जेतिरी लिल्लाहियत हूंदी, अल्लाह ताला जे ख़ातिर उहो जेतिरो वधीक अमल कंदो, जेतिरो रिया घटि हूंदो, उनजो अजुर ऐं सिलो ओॾो वधीक आला हूंदो। जेके बाना अमल कनि था उन्हनि जो को न को अजुर ऐं सिलो आहे। तव्हां जो बि अमल कयो, वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरह, खैर जो ज़र्रे बराबरि अमल कयो उनजो बि अजुर मिलंदो। बदकारी जो ज़र्रे बराबरि अमल कयो त उनजो बि तव्हांखे अज़ाब थींदो, पुछाणो थींदो। उनजे लाइ अमल कयूं था, हूअं ई अमल कयूं था। बुज़ुर्गनि फरमायो त अमल कयो था त ईअं अमल न कयो जो पंहिंजे जिस्म जे मथां महज़ बोझ हुजे, बल्कि अल्लाह जे लाइ अमल कयो त जीअं उनजो सिलो अल्लाह तव्हांखे भलो अता फरमाए। क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं अमल तुरंदा त उन्हनि बाननि खे अमलनि जो घणे घणे अजुर न ॾिनो वेंदो। हिकिड़ो हूंदो आहे सामान दुकान ते वठणु वेंदा आहियूं न, त कुझु शयूं घणे ॾिबियूं आहिनि। केला हाणे दर्जन 2 दर्जन ईअं मिलंदा आहिनि। सूफ़ वठो त तोरे ॾींदा, सम्झो था साईं। मुंहिंजा चांवर वठो त उहे तोरे ॾींदा आहिनि, खंडु तोरे ॾींदा आहिनि। पर जेकर अंडा वठो, बेदा आना वठो त उहे वरी घणे ॾींदा आहिनि। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, बाननि जेतिरा बि अमल कया उन्हनि खे अजुर ॻण पते कोन मिलंदो। तव्हां जेको बि अमल कयो त घणे घणे अजुर न मिलंदो। तो हेतिरा रोज़ा रखिया तोखे हेतिरो अजुर मिलंदो, तो हेतिरियूं निमाज़ूं पढ़ियूं तोखे हेतिरो अजुर मिलंदो। घणे अजुर न मिलंदो, बल्कि उन्हनि जो वज़न करे अमल जो अजुर ॾिनो वेंदो। कंहिं कंहिं माण्हू जा अमल एतिरा हूंदा जो महबूबन करीमन फरमायो, हिकिड़ो माण्हू ईंदो जेको 70 नबियनि जेतिरा अमल खणी ईंदो। 70 नबियनि जेतिरा अमल, पर अल्लाह फरमाईंदो ऊंधे मुंहुं जहन्नम जी बाहि में उछलायोसि, हिकिड़ी नेकी बि क़बूल कोन्हे। हिकिड़ो माण्हू ईंदो, उन ज़िंदगी में रुॻी हिकिड़ो दफ़ो दिलि सां मदीने वारे साईं ते दुरूद पढ़ियो हूंदो। हदीस आहे, इहो हदीस जी किताबनि में तवील हदीसूं आहिनि। दिलि सां हिकिड़ो दफ़ो महबूबन करीमन ते दुरूद पढ़ियो हूंदई, उहा दुरूद जो अमल महबूब करीम सुहिणा उनजे आमाल नामे में जो रखंदा त गुनाह हल्का थी वेंदा, हिन जा अमल ॻरा थी वेंदा, जन्नत में माणियो वेंदो। सम्झो था। हाणे दुरूद हर को पढ़े थो, पर इहो हिकिड़ो को ख़ासि दुरूद को अहिड़ो साईं मुंहिंजा दिलि सां पढ़ियो वियो, लज़्ज़त सां पढ़ियो वियो, इख़लास सां पढ़ियो वियो, जंहिंजे करे समूरा गुनाह बख़्शिजी विया। तव्हां खे हदीसूं ॿुधायूं पिया जेतिरियूं त हिन रमज़ान शरीफ़ में साईं जन बयानु कयूं, हिन आजिज़ बयानु कयूं। हिकिड़ो अमल कयो तव्हांखे क़ीरात अमलनि जो मिलंदो, हिकिड़ो अमल कयो तव्हांखे आसमाननि जेॾा अजुर मिलंदा, अल्लाह ताला वटि ज़मीन आसमान जे विच जेतिरा दर्जा मिलंदा। इहे दर्जा हर कंहिंजे लाइ न आहिनि, उन माण्हू जे लाइ न जेको अमलनि में सुहिणी नियत ऐं इरादो भलो रखे पोइ अमल कंदो। हाणे जेका निमाज़ मुस्तफ़ा करीम पढ़ंदा हुया, सा निमाज़ साईं जन बि पढ़ी, उहा ई निमाज़ असां पढ़ूं था। मूं निमाज़ पढ़ी, तमामु निमाज़ पढ़ी, पर आया छा जेतिरो अजुर निमाज़ पढ़ण जो असांखे मिलंदो ओतिरो ई मदीने वारे साईं खे मिलंदो न। साईं करीमन जेका निमाज़ पढ़ी उन सां कंहिंजी भेट ई कोन्हे का, उन सां कंहिंजी बराबरी हमसरी आहे ई कोन्हे का। समझो था। या जेको असहाबन अमल कयो, उम्मत जेको अमल कयो, त इहे ॿई अमल बि बराबरि नथा थी सघनि, हमसर नथा थी सघनि, हिकु जहिड़ा नथा थी सघनि। असहाबन जो अजुर सवाब इनाम सभई आला आहिनि।
हाणे हदीस मुबारक है साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा आयशा सिद्दीका जे गोडे ते सुतल हुया, साईं जे गोडे ते आरामी हुया। बीवी साहिबा हियां आसमान ते तारा पिया चिमकन, रात जो वक्त हुयो। साईं अर्ज कयो या रसूल अल्लाह ॿुधायो जेतिरा आसमान में तारा आहिनि एतिरा कंहिंजा अमल आहिनि या इन खां वधीक कंहिंजा अमल हूंदा? त साईं करीमन फरमायो हाओ आयशा हाओ मुंहिंजी उम्मत में अहिड़ा माण्हू आहिनि जिन जा हिन आसमान जे तारनि खां वधीक अमल आहिनि। सुभान अल्लाह। हिते हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी आहे त माण्हू चवंदा महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे भित जे परे पासे जो बि इल्मु न आहे। अब सितारनि जो इल्मु हींअर वञी हाणे गुज़िरियल 100 सालनि खां वठी खुर्दबीनियूं दूरबीनियूं ठहियूं आहिनि, सर्च थी आहे, साइंसदाननि खे ख़बर पई आहे। महबूबन करीमन खां आयशा सिद्दीका सुवाल कयो, मतिलबु इहो निकितो त सईदा खे ख़बर हुई त आसमान में केतिरा तारा आहिनि, सा महबूबन करीमन खे ख़बर आहे, पर आसमान या तारा त नज़र अचनि था। पर आयशा सिद्दीका जो इहो अक़ीदो हुयो त अमल नज़र नथा अचनि, पर मदीने वारे साईं खे पंहिंजे हर उम्मती जे अमलनि जी ख़बर आहे। हाणे उम्मत महबूबन जी केॾी आहे? हे 1400 साढा 1400 साल साईं करीमन जी हिजरत वारे ज़माने के थिया आहिनि। हींअर हे वक़्तु अचे थियो आहे, अंदाज़ो लॻायो त हिन वक़्तु ज़मीन ते 2 अरब मुस्लमान रहनि था। 2 अरब मुस्लमान इन्हनि बि अमल कया हूंदा, जेके गुज़री विया उहे अमल करे विया, ईंदड़ ज़माने में माण्हू अमल कंदा। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं खे आयशा सिद्दीका जे अक़ीदे मुताबिक़ हर उम्मती जे इल्म जो पतो अल्लाह ॾेई छॾियो आहे। सुभान अल्लाह। साईं खे साईं करीमन फरमायो हाओ आयशा जेतिरा आसमान में तारा आहिनि एतिरा अमल मुंहिंजे उमर फारूक जा आहिनि। उमर साईं जा अमल एतिरा आहिनि जेतिरा आसमान में तारा आहिनि उन खां वधीक उमर जा अमल आहिनि। त सईदा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मूं सम्झो त शायदि तव्हां फरमाईंदो त एतिरा अमल मुंहिंजे अबू बकर सिद्दीक़ जा आहिनि। तवज्जो ॾिजो थोरो। मूं सम्झो त इहे अमल जेके आहिनि जेतिरा आसमान में तारा आहिनि एतिरा अमल मुंहिंजे बाबे अबू बकर सिद्दीक़ जा हूंदा। त साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त आयशा ईअं न आहे, अबू बकर जेका हिकिड़ी राति गारे सौर में मूं मोहम्मद करीम सां गॾु गुज़ारी हुई न, उमर जी सॼी ज़िंदगी जा अमल हिक पासे, अबू बकर जी इन हिकिड़ी राति जो शान अल्लाह वटि अञा वधीक आला आहे। अल्लाहु अकबर कबीरा। हाणे उमर साईं निमाज़ूं बि पढ़ियूं, रोज़ा बि रखिया, रमज़ान बि आया, तहजुद बि पढ़िया, ज़कातूं बि ॾिनियूं, ख़ैरातूं बि कयूं, साईं मुंहिंजा नेक अमल बि कया। हज़रत उमर साईं जहिड़ो दिलेर जवान मुड़ुस जंहिं जिहाद बि महबूबन करीमन सां गॾु कयो, किथे मुजाहिद बणिजी आयो, गाज़ी बणिजी आयो, नबी सां हज बि गॾु कयईं, ख़ैरातूं बि कयईं, मुस्लमाननि जे लाइ क़वाइद ठाहियईं, कानून ठाहियईं, हुक्मरानी कयईं, हर अमल हिक पासे। साईं जन फरमायो अबू बकर जी हिकिड़ी राति जेका गारे सौर में मुंहिंजी ख़िदमत में गुज़री इन जो शान अञा वधीक आला। सुभान अल्लाह। समझ में आई ॻाल्हि तव्हांखे? वरी निहारियो असहाबी, असहाबनि जो शान मदीने वारे साईं जा जेके बि असहाबी आहिनि दुनिया जा कुल औलिया गॾु कयो, कलंदर, औताद, अब्दाल, उजबा, नुकबा, गौस, कुतुब, साईं मुंहिंजा गौसुल आज़म सभु जमा कयो, जेतिरा बि वली आहिनि, जेतिरा बि दर्जा आहिनि सभई गॾु कयो त कंहिं बि असहाबी जी हिकिड़े ॾींहं जी उहो जेका महबूबनि जी मजलिस में वेठा न उन हिकिड़ी घड़ी जे बराबरि बि उन्हनि जा अमल नथा थी सघनि। वली बराबरि शान वारा आहिनि, अलाह वारा बराबरि इज़त वारा आहिनि, पर असहाबनि जे मट मिसल नथा थी सघनि। छो? सबब छा आहे? अमल त उहे बि कनि पिया, अमाल उहे बि करे विया, असां बि करे वियासीं, असां बि अमल कयूं पिया, निमाज़ूं पढ़ियूं पिया, बल्कि अञा पाण ईअं चइजे असहाबनि खां वधीक अमलनि करण वारा साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत में ॿिया माण्हू पैदा थिया आहिनि। अहिड़ा माण्हू पैदा थिया। खोलीस खोले अची सां न अॻ में
अहिड़ा अहिड़ा माण्हू हिन उम्मत में पैदा थिया आहिनि जेके हिकिड़ी रकात में सॼी राति गुज़ारे विया, या अहिड़ा अल्लाह जा कामिल वली गुज़रिया आहिनि हिकिड़ी हिकिड़ी राति में 1000 रकातूं नफ़िल पढ़ंदा हुया, तहजुद अहिड़ियूं इबादतुनि करण वारा हुया। पर सभई इबादतूं हिक पासे असहाबनि जे अमलनि जे बराबरि नथा थी सघनि, असहाबनि जे अमाल जे मट मिसिल नथा थी सघनि। उन्हनि जा अमल अञा वधीक आहिनि, उन्हनि जा अमाल अञा आला आहिनि। सुभान अल्लाह। छाजे लाइ? जो अल्लाह ताला इहो फ़र्क़ु रखियो आहे। इन जे करे अल्लाह ताला फरमायो त मां अमल तोरे उन्हनि जो अजुर तोरे वज़न करे पोइ अता फरमाईंदुसि। जो त हर माण्हू जे नियत जो फ़र्क़ु आहे, हर माण्हू जे इरादे जो फ़र्क़ु आहे। हिकिड़ो माण्हू अमल करे थो, छाजे लाइ थो करे, कहिड़ी नियत सां थो करे, छा लाइ थो करे, इहो हर मामिलो इंसान जी नियत ते आहे। असाबनि जी नियत जहिड़ी असां वटि नियत न आहे। जे पैदा थी पवे त अजुर त मिलंदो, अल्लाह अता फरमाईंदो, पर ओड़ी नियत अॼु ॾींहं ताईं पैदा न थी आहे। असाबनि जहिड़ो शान मान मर्तबो मदीने वारे साईं जे जहिड़ो या महबूबन करीमन खां अॻु अंबिया किराम जो शान आहे, इज़त आहे, मक़ाम आहे, ओड़ा अमल ॿियो केरु नथो करे सघे। इन जे लाइ अल्लाह ताला फरमायो आहे मदीने वारे साईं जे लाइ त तव्हां अमल करियो, तव्हांजी उम्मत अमल करे, जेतिरो सुहिणे नमूने सां अमल कंदी उनखे अजुर सवाब बि मां अल्लाह उन मुताबिक़ अता फरमाईंदुसि। हिकिड़े ॾिहाड़े हदीस मुबारक आहे, सईदा उम्मे हानी साईं थी फरमाए त महबूब सोना मुंहिंजे घर आया, मुंहिंजे हुजरे में, ऐं साईं जन फरमायो त अबशरी फ़इन अल्लाह अज़्ज़ व जल्ल क़द अंज़ल लि उम्मती अल ख़ैर कुल्ल। ए उम्मे हानी मूंखे ख़ुशख़बरी ॾे, मूंखे मुबारक ॾे, मूंखे मुबारकबाद ॾे जो अॼु अल्लाह ताला मुंहिंजी उम्मत जे लाइ समूरो ख़ैर नाज़िल करे छॾियो आहे। सुभान अल्लाह। समूरो ख़ैर मुंहिंजी उम्मत जे लाइ नाज़िल कयो अथई, मूंखे मुबारक ॾे। त साईं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मुबारक हुजे, छा मामिलो आहे, बयानु कयो। त साईं करीमन फरमायो हिन वक़्तु अॼु अल्लाह ताला जी क़ुरान जी आयत नाज़िल थी आहे त इन्नल हसनात युज़हिबन सय्यिआत, बेशक नेकियूं गुनाहनि खे खणी वेंदियूं आहिनि। जेको माण्हू नेकी करे न, भलाई करे, उन जा गुनाह अल्लाह बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो, उन जूं ख़ताऊं अल्लाह बख़्शे माफ़ करे छॾींदो। त साईं अर्ज़ कयो या रसूलल्लाह बे अबी अंत व उम्मी मा तिलकल हसनात, या रसूलल्लाह उहे कहिड़ियूं नेकियूं जेके गुनाहनि खे मेटे छॾींदियूं आहिनि। नेकियूं त खोड़ आहिनि न, नेकियूं त घणियूं आहिनि, उहे कहिड़ियूं नेकियूं आहिनि? मा तिलकल हसनात, उहे कहिड़ियूं नेकियूं आहिनि? साईं जन फरमायो काल अस्सलातुल खम्स, मदीने वारे साईं फरमायो 5 वक़्त निमाज़ पढ़णु इहो अहिड़ो अमल आहे जो तव्हांजे गुनाहनि खे मेटे साफ़ करे छॾींदो। सुभान अल्लाह। हाणे ॿुधंदा वञो त अमलनि में फ़र्क़ु कीअं थो पैदा थिए। हज़रत उम्मे हानी साईं थी फरमाए साईं करीम हलिया विया, सुम दख़ल अलैया, वरी कुछ ॾींहंनि खां बाद में वरी मुंहिंजे घर महबूब सुणा आया। सुभान अल्लाह। उम्मे हानी साईं जन जी सोट हुई ऐं साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पालियो बि हुई, ख़िदमत कई हुई। हज़रत सैयदना हैदर करार मौला अली जी भेण हुई, हज़रत अबू तालिब जी न्याणी। हज़रत हबीब किबरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, वरी मुरकंदा आया। त साईं अर्ज़ कयो या रसूलल्लाह तव्हां छो खिलिया आहियो? साईं जन फरमाया अबशरी, वरी मूंखे मुबारक ॾे। उम्मे हानी वरी मूंखे मुबारक ॾे, या रसूलल्लाह छा मामिलो आहे? फ़इन्नहु क़द नज़ल ख़ैरुन ला शर्र बअदहु। ए उम्मे हानी, अल्लाह ताला मुंहिंजी उम्मत जे लाइ अहिड़ो ख़ैर नाज़िल कयो आहे जंहिंखां बाद में को शर कोन्हे, जंहिंखां बाद में का शरारत कोन्हे, का ख़राबी कोन्हे, रुगी ख़ैर ई ख़ैर आहे। कुल तो माही बे अबी अंत व उम्मी या रसूल अल्लाह। सईदा साईं अर्ज़ कयो या रसूलल्लाह मुंहिंजो अबो अम्मा तो तां कुर्बान थियनि, मुंहिंजा दिलबर नबी ॿुधायो उहो छा मामिलो आहे? साईं जन फरमायो त उम्मे हानी हींअर अंज़लल्लाहु अज़्ज़ व जल्ल ज़िक्रहु, अल्लाह ताला हींअर आयत नाज़िल कई त मन जाअ बिल हसनति फलहु अश्रु अमसालिहा। जेको माण्हू मुंहिंजी उम्मत में हिकिड़ो अमल कंदो, हिकिड़ी नेकी कंदो, हिक नेकी जे बजाए मां अल्लाह उनखे 10 गुना अजुर अता फरमाईंदुसि। सुभान अल्लाह। अमल हिकिड़ो करे, नेकी हिकिड़ी करे
हाणे ॿियनि उम्मतियुनि वारनि जे लाइ इहा भलाई कोन हुई, हिन उम्मत जे लाइ भलाई आहे। उम्मत मुहम्मदिया जे लाइ मदीने वारे साईं जे सदके हुननि अमल कयो, हिकिड़ो अमल हिकिड़ो अजुर। हिन उम्मत जे लाइ मंजा बिल हसन ते हिकिड़ी नेकी करे फलहू अशरो अमसालिया, उनखे 10 गुना अजुर अता कयो वेंदो। हाणे इहो घटि में घटि आहे, इहो घटि में घटि आहे। तो साईं करीमन फरमायो फकुल तो या रब्बे ज़िद उम्मती, मुंहिंजा मौला मां इन ॻाल्हि ते राज़ी न आहियां, अञा वधाए। रब जो फरमायो त 10 गुना अजुर ॾींदुसि, 10 गुना नेकियूं ॾींदुसि। त मूं अर्ज़ कयो या रब्बे ज़िद उम्मती, मौला मुंहिंजी उम्मत जे लाइ अञा इज़ाफ़ो फरमा, मुंहिंजी उम्मत जे लाइ अञा ख़ैर फरमा। त अल्लाह ताला वरी क़ुरान जी आयत नाज़िल फरमाई, मसलुल लज़ीन युनफ़िकून अमवालहुम फ़ी सबीलिल्लाहि कमसलि हब्बतिन अंबतत 7 सनाबिलिन फ़ी कुल्लि सुंबुलतिन मिअतो हब्बतिन। हबीबन करीमन फरमायो त अल्लाह ताला तो फरमाए त उहो माण्हू जेको माण्हू अल्लाह जी राह में ख़ैरात कंदो आहे। पहिरियां ॻाल्हि हुई निमाज़ जी, निमाज़ पढ़े, निमाज़ सां गुनाह मिटजी वेंदा। वरी ऐलान थियो त हिकिड़ी का बि नेकी करे उनखे 10 गुना अजुर मिलंदो। हाणे वरी ख़ुसूसन अमलनि जो फ़र्क़ु इहो आहे जंहिंजा अमल तुरंदा वज़नी थींदा। इहा ॻाल्हि पियो थो कयां। अल्लाह फरमाए थो अल्लज़ीन युनफ़िकून, जेको माण्हू अल्लाह जी राह में पंहिंजो माल ख़र्च करे, युनफ़िकून अमवालहुम फ़ी सबीलिल्लाह, पंहिंजो माल अल्लाह जी राह में ॾे, कमसले हब्बतिन, इन जो मिसाल ईअं आहे त हिकिड़ो दाणो ज़मीन में छटिजे। तवज्जो ॾिजो, क़ुरान में अल्लाह मिसाल ॾिनो आहे। हिकिड़ो दाणो ज़मीन में छटियो, उन हिकिड़े दाणे मां 7 दाणा निकिरंदा आहिनि, 7 सला, 7 सला निकिरंदा आहिनि ऐं हर सले में 100 दाणा पची वेंदा आहिनि। 7 संग थियनि, संगनि में 100 दाणा। 7 त अल्लाह ताला हिकिड़ो मिसाल ॾिनो, पर किथे किथे जे ॿिज भलो हुजे त 7 जी जॻह ते 10-12 बि सला पैदा थी वेंदा आहिनि, वधीक थींदा आहिनि। ऐं उन हिकिड़े संग में अल्लाह ताला फरमायो आहे 100 दाणा पैदा थींदा आहिनि। पर किथे किथे भलो ॿिज हुजे त उन 100 मथां 150-200 दाणा बि पैदा थींदा आहिनि। अमलनि जे मथां आहे, जहिड़ो अमल कंदे अल्लाह जो क़ुरान थो फरमाए हिकिड़ो अमल कर, रुपयो हिकिड़ो ख़ैरात कर अल्लाह जी राह में, हिकिड़ो रुपयो ख़ैरात कर अल्लाह जी राह में, हिक जे बदिले 700 गुना वधीक अल्लाह तोखे अजुर अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। हाणे हे मुंहिंजे खीरजे में 100 रुपया आहे, हजे बिस्मिल्लाह मोहम्मद उमर। हाणे हिन खे 100 रुपया मूं ॾिना, इनखे अल्लाह ज़रब कयो 700 सां, वरी जो सुभान अल्लाह। इहो हिकिड़े जे बदिले अजुर इनाम आहे। हाणे इहो अमल हुयो, पहिरियां निमाज़ जी ॻाल्हि, गुनाह मिटजी विया। वरी अल्लाह ताला फरमायो का बि नेकी कयो 10 गुना अजुर। वरी अल्लाह फरमायो ख़ासि अमल, तव्हां जेकॾहिं अल्लाह जी राह में माल ख़ैरात कयो, रुपए जे बदिले 700 गुना अजुर ॾींदुसि। वरी मूं अर्ज़ कयो, साईं करीमन फरमायो या रब ज़िद उम्मती, मौला अञा मां राज़ी न थियो, अञा वधाए। रब अञा वधाए, इन ते बि राज़ी न आहियां, अञा वधाए। त फ़अंज़लल्लाहु तआला, अल्लाह ताला वरी आयत मुबारका नाज़िल कई, इन्नमा युवफ़्फ़ा साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब। जेको माण्हू मुसीबतुनि ते, ॾुखनि ते सब्र करे वेहे, सब्र करण ते वरी राज़ी थी वञे, इन ते रज़ा ज़ाहिर करे, सब्र करे पर हीणाई सां, ॾुख सां, बाबा बसि हाणे बेज़ार थी वियो आहियां, छा कयां, सब्र खां सवाइ को चारो न, राज़ी थी वञे, सब्र जे मथां राज़ी थी वञे। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए त उन जे लाइ अजरहुम बिग़ैरि हिसाब, उन जो को बि साईं मुंहिंजा ॻाणे न आहे, इन सब्र करण वारे खे मां अणगणिया अणघुरिया अजुर इनाम अता फरमाईंदुसि। सुभान अल्लाह। पहिरियां हुयो त गुनाह बख़्शिजी वेंदा, निमाज़ पढ़ो, पोइ का बि नेकी कयो, को बि ख़ैर कयो, को बि कलमो पढ़ो, का बि नेकी कयो, 10 गुना अजुर। वरी माल जे मथां ॻाल्हि आई त माल ख़ैरात कयो, रुपए जे बदिले 700 गुना अजुर। वरी अल्लाह जे हबीब अर्ज़ कयो मौला अञा वधा। रब फरमायो हाणे तुंहिंजे लाइ महबूब इहो ऐलान थो कयां, तुंहिंजी उम्मत सब्र करे, सब्र करण वारनि जे लाइ हिकिड़ो दफ़ो सब्र करे एॾो अजुर ॾींदोसांसि, एॾो अजुर ॾींदोसांसि, एॾो अजुर
अजुर दींदो सांस दुनिया जा अंग अखर खत्म थी विंदा इन जो अजुर खत्म कोन थी सघंदो सुभान अल्लाह असां गणियूं न 1 2 10 20 100 लख करोड़ अरब ईअं वञी नेठ त अंग खुटंदो न नेठ त वञी अंग खुटंदो अंग खुटी वेंदा इन सब्र जे मथां राज़ी थियण वारे जो अजुर सवाब कोन खुटंदो हाणे ॻाल्हि सम्झ में आई त अमल कीअं तुरंदा समझो था हर अमल जो साईं मुंहिंजा पंहिंजो पंहिंजो हिसाब किताब आहे वरी उन जे मथां जहिड़ी नियत जहिड़े इरादे सां अमल कंदो त उन जो अजुर वञी अञा वधीक आहे हाणे हिकिड़ो माण्हू सब्र त करे हे क़ुर फरमायो पर सब्र करे इन नियत सां त माण्हू वाह वाह कनि माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ क़ुर त फरमायो आहे पर क़ुर ईअं फरमायो त रियाकार जो अजुर क़बूल न आहे रियाकार माण्हू अजुर करे इहो भली 100 दफ़ा सब्र करे हिकु नेकी जेतिरो अजुर कोन मिलंदुसि गुनाहनि खे निमाज़ मेटे थी लख निमाज़ूं पढ़े माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ मस्जिद में अचे वेहा माण्हू वाह वाह कनि निमाज़ी थी वियो आहे फज़लाबाद में हलां त हेॾां होॾां सभई माण्हू चवनि बाबा हे निमाज़ी पियो थो अचे माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ त इन जी निमाज़ गुनाहनि खे त कोन मेटींदी माॻियां इन निमाज़ जो हुनखे गुनाह मिलंदो अजुर त कोन मिलंदो समझो था उन जे लाइ अल्लाह ताला जी बारगाह में इहो अर्ज़ु कयो त मुंहिंजा मौला असांखे उहे अमल करा जिन में तुंहिंजी रज़ा शामिल हुजे ऐं असांजे अमलनि में इख़लास पैदा फरमा जीअं अमलनि जो असां क़यामत जे ॾियारे सिलो हासिल करे सघूं उन्हनि अमलनि जो अजुर हासिल करे सघूं अल्लाह ताला शाल असांखे भलनि अमलनि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अमलनि में शाल इख़लास नसीब फरमाए अल्लाहुम्मा सल्ली अला हबीबिना आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन